अस्सलाम वालेकुम। सालिया भट्ट इंसाइक्लोपीडिया जी दुनिया में भली कार। अज पाण छा पढ़दासीं? अज पाण एलसीएम पढ़दासीं। एलसीएम सिखदासीं। एलसीएम के सिंधी में छा चवंदा आहियूं? नंढी आम भंजपत। ठीक आहे। सभिनी खां पहिरियों पाण मिसाल वठूं था भई एलसीएम थिए कीअं थी, छो जो रियाज़ी आहे मिसाल सां ई सम्झाइबी। सभिनी खां पहिरीं मिसाल में पाण रखूं था 5 ऐं 15 जी एलसीएम छा थींदी, हीअ फाइंड कंदासीं। 5 ऐं 15 खे हीअं रखंदासीं। हाणे नंढे मां नंढो खोड़ो पढ़ंदासीं जेको इन ॿिन्ही ते लॻंदो हुजे। पहिरीं कोशिशि पंहिंजी छा हूंदी? नंढे मां नंढो खोड़ो ऐं ॿिन्ही ते सभिनी ते लॻंदो हुजे, जेतिरा बि हिते हुजनि सभिनी ते लॻंदो हुजे। सभिनी खां पहिरीं कोशिशि हीअ हूंदी। हाणे ॾिसो हिते ॿ नंढे मां नंढो कहिड़ो खोड़ो लॻे थो हिननि ते? ॿिनि जो नथो लॻे, छो जो 21 आहे न। टिनि जो बि नथो लॻे ॿिन्ही ते। हाणे 5 जो लॻंदो ॿिन्ही ते। ठीकु आहे। हिकु भेरे लॻो ऐं हिते लॻो 3 भेरे। ठीकु आहे। हाणे ही हिकु ईअं ई रहंदो, हिकु। हाणे ॾिसूं था कंहिंजो खोड़ो लॻे थो। हाणे 3 जो खोड़ो लॻे थो, ही हिकु ईअं ई रहंदो। 3 जो घणे भेरे खोड़ो लॻो? 1 भेरे। ठीकु आहे। हिन खां पोइ पाण छा कंदासीं? हिन साइड वारा ही जेका बि आहिनि हिननि खे पाण ज़रब करे वठंदासीं पाण में। 5 ज़रबिया 3 घणा थिया? 15। 5 ऐं 3 खे पाण ज़रब कंदासीं, जवाबु छा ईंदो? 15। ही पंहिंजी एलसीएम। ठीकु आहे। पाण हाणे ॿी मिसाल वठूं था। हाणे पाण ॿी मिसाल वठंदासीं। ॿी मिसाल कहिड़ी आहे? जेकॾहिं पाण खे 9, 21 ऐं 3 जी एलसीएम लहणी हुजे त पाण कीअं मालूम कंदासीं? साॻियो ई तरीक़ो आहे। हिते 3 आहिनि त को मसइलो कोन्हे, पाण हिननि खे हैंडल करे वेंदासीं। 9, 21 ऐं 3 हीअं रखियासीं, साॻियो तरीक़ो। हाणे पाण साॻियो तरीक़ो अपनाईंदासीं त बाबा सभिनी ते हिकु ई जेतिरो खोड़ो, हिकु ई खोड़ो लॻंदो हुजे सभिनी ते। त पहिरीं कोशिशि हीअ आहे। को लॻे थो? ॾिसो 3 जो लॻे थो। 3 जो 9 ते घणे भेरे लॻो? 3 भेरे। ऐं 21 ते घणे भेरे लॻो? 7 भेरे। ऐं 30 ते घणे भेरे लॻो? 10 भेरे। हाणे ॾिसो हिननि ते को खोड़ो लॻे थो? हिकु ई जहिड़ो को खोड़ो नथो लॻे। को बि हिकु ई जहिड़ो खोड़ो नथो लॻे। त पाण ॿिया हिकु ते हणंदासीं या ॿिनि ते हणंदासीं। ॿिनि ते बि हिकु जहिड़ो नथो लॻे त पाण हिकु ते हणंदासीं। ॿिनि जो खोड़ो 10 ते लॻे थो नी, त हीअ 3 ईअं जा ईअं रखंदासीं। हिननि ते खोड़ो नथो लॻे, इन करे साॻिया ईअं रखंदासीं। 10 ते घणे भेरे खोड़ो लॻो ॿिनि जो? 5 भेरे। हाणे हिननि ते चेक कयूं, को बि हिकु ई खोड़ो कंहिं बि सभिनी ते न ई वरी ॿिनि ते कंहिं ते बि नथो लॻे, त पाण हिकु ते खोड़ो हणंदासीं। 3 जो हणूं था। 3 ते घणे भेरे लॻो? 1 भेरे। 7 जा 7, छो जो 7 ते खोड़ो ई न आहे लॻो। ऐं 5 जा 5, छो जो 5 ते बि खोड़ो न आहे लॻो। ठीकु आहे। हाणे छा जो? हाणे वरी ही त ख़तमु थी वियो, मतिलबु 5 हिकु अची वियो। ही 1 जो 1, 7 जा 7 ऐं 5 ते घणे भेरे खोड़ो लॻो? 5 जो 1 भेरे। 1 भेरे। हाणे 7 जो खोड़ो जेका हिकु आहिनि उहो ई लिखंदासीं। 7 ते 7 जो 1 भेरे। ही थी वई एलसीएम। हाणे ही जेका सॼा आहिनि हिननि खे पाण ज़रब कंदासीं। 3 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5 ज़रबिया 7। हाणे हिन जी ज़रब घणी थींदी? के पाण ज़रब कंदासीं। ज़रब करण खां पोइ छा जवाबु ईंदो? हिननि खे जवाबु ईंदो 630। ही 630 पंहिंजी एलसीएम आहे। ठीकु आहे। असां सभिनी खां ॾुखियो बि हिसाबु कयो आहे, कोशिशि कई आहे त ॾुखियो बि हिसाबु कयूं ऐं सवलो बि कयूं। जीअं तव्हांखे ई न हुजे त बाबा सवला करे छॾिया ऐं ॾुखिया असांजी ॻिची में हणी छॾिया। हाणे पाण होमवर्क ॾियूं था। होमवर्क कहिड़ा आहिनि? होमवर्क तव्हां हिकु कजो 4 ऐं 20 पहिरियों होमवर्क। ॿियो होमवर्क 10 ऐं 6। टियों होमवर्क 18 27। आख़िर में ॾुखियो बि हुजे, हीअ न हुजे भई सफ़ा सवला करे करे हिरी वञे। ठीकु आहे। हीअ तव्हांजा होमवर्क आहिनि। तव्हां कमेंट में शेयर करे सघो था। को बि प्रॉब्लम हुजे त कमेंट में पुछी सघो था।